शहदादपुर सुरैया मोहल्ला जी रहवासन सबा परवेज़ पेरिया रोड वार्ड नंबर 5 जे रहवासी सलीम वलद हबीबुल्ला शेख सां पसंद जो परणो करे छॾियो। जंहिं ते सबा परवेज़ जो चवणु हुयो त आउं पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां माइटनि जो घर छॾे पसंद जो परणो कयो आहे, जॾहिं त हाणे मुंहिंजा माइट मुंहिंजे जान जा वैरी बणिजी चुका आहिनि, जंहिंमें मुंहिंजा मामा वसीम, मसूद, मक़सूद, गुलाम हुसैन, मंसूर, पीउ परवेज़, भाउ अली हैदर ऐं कुझु पेरिया रोड जा रहवासी रिश्तेदार उन्हनि सां मिली करे असांखे मारणु चाहिनि था। जंहिं ते हुन SSP नुशर फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां अपील कई आहे त उन्हनि खे तहफ़ुज़ फ़राहम करे जीअण जो हक़ु ॾिनो वञे। शादी हुई है, कोर्ट में निकाह हुआ, पसंद शादी हुई है, मुझे को जोर दबाओ को ब्लैक वगैरह कुछ नहीं के मामा ने एग्जाम में शादी हुई है। तो है के पास में माइटर में पाने मामन में पाने कजन में आई पाने मामी में मामा पत्नी मामन जो गुलाम से वसीम, मसूद, मक़सूद वालिदा मोहम्मद परवेज़ अली आई मुझे वालदा आई मुझे बारी असांजो प्रणव किया किशनपुर केरपुर में नाले सबा धीअ परवेज़ अली 4 जुलाई शादी कई आहे। असांजो किशनपुर खां पीला त असांखे तहफ़ुज़ कयो वञे। मुंहिंजो पीउ ॿारड़े में ईंदो आहे, गुज़र सफ़र कंदा ज़िंदगी जो। उन कुझु माण्हू आहिनि जेके धमकी ॾेई रहिया आहिनि त असांखे बराबरि आला अफ़तारनि खां जे साथ अपील आहे त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे।